Hi friends, Assalamu alaikum. Today's our topic is about past perfect continuous tense. दोस्तों आज असांजो टॉपिक आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। सब खां पहिरियां असां ॾिसंदासीं डेफिनेशन ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। इट इज़ यूज्ड टू एक्सप्रेस अ पास्ट एक्शन which started in past and continued to happen after another action or time। हाणे असां ॾिसंदासीं सिंधी में सुञाणप। रहियो हुयसि, रहियो हो, रहिया हुआ, रही हुई, रहियूं हुयूं, पर कंहिं वक़्त खां। हाणे ॾिसो पास्ट कंटिन्यूस टेंस जूं निशानियूं जेके आहिनि, पास्ट कंटिन्यूस टेंस जहिड़ियूं आहिनि, लेकिन हिन में सिर्फ़ु जेको आहे टाइम जो इज़ाफ़ो हूंदो। उन खां पोइ ॾिसंदासीं असां मेन वर्ब। मेन वर्ब आहे असांजो मेन वर्ब प्लस इंग फॉर्म, याने प्रेज़ेंट पार्टिसिपल, या असां हिनखे फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब बि चवंदा आहियूं। उन खां पोइ ॾिसंदासीं असां हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब हिकिड़ो ई आहे हैड बीन, जेको सभिनी सां इस्तेमालु थींदो आहे, जीअं आई, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंगुलर नाउन आर प्रोनाउन या प्लूरल नाउन आर प्रोनाउन, सभिनी सां असां जेको आहे हैड बीन इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ टाइम खे शो करण जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं फार एंड सिंस। फार इस्तेमालु कंदा आहियूं सेकंड, मिनट, डेज़, वीक्स, मंथ्स, ईयर्स, सेंचुरीज़। यानी फार जे लाइ हिकु असां वटि फार्मूलो आहे। सेकंड खे असां मिनट में चेंज कंदा आहियूं, मिनट खे असां जेको आहे आवर्स में चेंज कंदा आहियूं, आवर्स खे असां जेको आहे डेज़ में चेंज कंदा आहियूं, डेज़ खे असां वीक्स में, वीक्स खे मंथ्स में, मंथ्स खे ईयर्स में, ईयर्स खे असां सेंचुरी में चेंज कंदा आहियूं। उन खां पोइ असांजो आहे सिंस। सिंस असां इस्तेमालु कंदा आहियूं मॉर्निंग, याने असांजो जेको बि नेचुरल टाइम आहे, मॉर्निंग आहे, इवनिंग आहे, नाइट आहे, टुडे आहे, इन सां असां जेको आहे सिंस इस्तेमालु कंदासीं। सिंस मॉर्निंग या इवनिंग हुजे, या वरी जेको आहे असां कलाक हुजे, कलाक सां असां सिंस इस्तेमालु कंदासीं। मंडे सां सिंस इस्तेमालु कंदासीं, अप्रैल सां सिंस इस्तेमालु कंदासीं। एग्ज़ैक्ट डेट हुजे जीअं 24 जून 2002 सां बि असां सिंस इस्तेमालु कंदासीं। हाणे असां पढ़ंदासीं स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस में सभ खां पहिरियां असां रखंदासीं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट और उन जे आख़िर में फुल स्टॉप। फॉर एग्ज़ाम्पल, हू सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो हो। ही हैड बीन रीडिंग न्यूज़पेपर सिंस मॉर्निंग। हाणे मॉर्निंग सां असां छा इस्तेमालु कयो आहे, सिंस इस्तेमालु कयो आहे। ॿियो नंबर असांजो जुमिलो आहे, तव्हां 5 मिंटनि खां वठी सोची रहिया हुयो। यू हैड बीन थिंकिंग फॉर 5 मिनट्स। हाणे 5 मिनट्स, मिनट्स सां असां जेको आहे फॉर यूज़ कंदा आहियूं, इन जे लाइ असां इस्तेमालु कयो आहे फॉर 5 मिनट्स। हाणे पहिरियों जुमिलो हुयो असांजो, हू सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो हो। ॿियो नंबर जुमिलो आहे, तव्हां 5 मिंटनि खां वठी सोची रहिया हुयो। हाणे ॿई जुमिला असांजा कंटिन्यूस आहिनि, लेकिन ॿिन्ही में जेको आहे शो करण जे लाइ असांखे टाइम ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे असांजो परफेक्ट कंटिन्यूस जो जुमिलो ठही वियो। उन खां पोइ असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस में असां रखंदा आहियूं सभ खां पहिरियां सब्जेक्ट, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस इंग प्लस ऑब्जेक्ट ऐं आख़िर में फुल स्टॉप। लेट सपोज़, हू सुबुह खां वठी अख़बार न पढ़ी रहियो हो। ही हैड नॉट बीन रीडिंग न्यूज़पेपर सिंस मॉर्निंग। तव्हां 5 मिंटनि खां वठी न सोची रहिया हुयो। यू हैड नॉट बीन थिंकिंग फॉर 5 मिनट्स। हाणे ॾिसो, इहो ॿई जुमिला जेके असां ठाहिया आहिनि नेगेटिव में आहिनि। नेगेटिव में असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे हेल्पिंग वर्ब सां गॾु नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे, बाक़ी जुमिलो असां साॻियो रखियो आहे। हाणे ॾिसो स्ट्रक्चर ऑफ इंटरोगेटिव सेंटेंस, यानी सवाली जुमिले जी बनावट। सवाली जुमिले में असां छा कंदा आहियूं, सभ खां पहिरियां असां रखंदा आहियूं हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस मेन वर्ब प्लस इंग प्लस ऑब्जेक्ट ऐं आख़िर में जेको आहे असां सवालिया निशानी यानी क्वेश्चन मार्क रखंदा आहियूं। लेट सपोज़, छा हू सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो हो। हैड ही बीन रीडिंग न्यूज़पेपर सिंस मॉर्निंग। छा तव्हां 5 मिंटनि खां वठी सोची रहिया हुयो। हैड यू बीन थिंकिंग फॉर 5 मिनट्स। हाणे ॾिसो, इहो हुयो असांजो इंट्रागेटिव सेंटेंस। हाणे इंट्रागेटिव सेंटेंस जेके आहिनि, इन्हनि में असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब खे ॿाहिरि कढी रखंदासीं। असांजो जुमिलो सवालिया यानी इंट्रागेटिव सेंटेंस ठही वेंदो। हाणे ॾिसो, इंट्रागेटिव एंड नेगेटिव सेंटेंस कंबाइन। इंट्रागेटिव एंड नेगेटिव सेंटेंस खे गॾे करे असां स्ट्रक्चर ठाहींदासीं। सभ खां पहिरियां असां रखंदासीं हेल्पिंग वर्ब प्लस रखंदासीं सब्जेक्ट प्लस रखंदासीं नॉट प्लस बीन प्लस मेन वर्ब प्लस इंग प्लस ऑब्जेक्ट ऐं आख़िर में सवालिया निशानी। फॉर एग्ज़ाम्पल, छा हू सुबुह खां वठी अख़बार न पढ़ी रहियो हो। हैड ही नॉट बीन रीडिंग न्यूज़पेपर सिंस मॉर्निंग। ॿियो नंबर जुमिलो आहे असांजो, छा तव्हां 5 मिंटनि खां वठी न सोचे रहिया हुयो। हैड यू नॉट बीन थिंकिंग फॉर 5 मिनट्स। हाणे इहे ॿई जुमिला असां ठाहिया आहिनि।
इंट्रागेटिव एंड नेगेटिव, यानी सवाली ऐं नाकारी ॿई गॾे करे ठाहिया आहिनि। ॿिन्ही जुमिले जे आख़िर में सवालिया निशानी रखियो आहे। जेकॾहिं सवालिया निशानी न रखंदासीं त असांजो जुमिलो बिल्कुलु ग़लति हूंदो। उनखां पोइ जुमिलो आहे जेको असां काइंड्स ऑफ सेंटेंसिस में चेंज कंदासीं। जुमिलो आहे असां वटि, उहे शाम खां वठी क्रिकेट खेॾी रहिया हुआ। दे हैड बीन प्लेइंग क्रिकेट सिंस इवनिंग। उहे शाम खां वठी क्रिकेट न खेॾी रहिया हुआ। दे हैड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट सिंस इवनिंग। छा उहे शाम खां वठी क्रिकेट खेॾी रहिया हुआ? हैड दे बीन प्लेइंग क्रिकेट सिंस इवनिंग। छा उहे शाम खां वठी क्रिकेट न खेॾी रहिया हुआ? हैड दे नॉट बीन प्लेइंग क्रिकेट सिंस इवनिंग। हाणे इहो जुमिलो जेको हुयो असां चइनी जुमिलनि में चेंज कयो आहे। तव्हां ॾिठो आहे कि असर्टिव सेंटेंस कीअं ठहियो आहे, वरी नेगेटिव सेंटेंस कीअं ठहियो आहे, इंट्रागेटिव सेंटेंस कीअं ठहियो आहे, इंट्रागेटिव नेगेटिव सेंटेंस कीअं ठहियो आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त सब्सक्राइब ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा ऐं हाज़ुर थींदासीं इंशाअल्लाह ॿिए वीडियो सां ॿीहर। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय